अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान व ला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। व क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वहुव शहरुस सब्र व सवाबुस सब्र अल जन्नह। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब सरासर अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन बिअदद मन सल्ला व साम व सल्लि अलैहि बिअदद मन काद व काम व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबिया वल मुरसलीन व अला आलि तवातिक अजमईन आमीन। अज 21 रमज़ान मुबारक 1447 हिजरी अल्लाह जे हिन घर बिलाल मस्जिद में गॾु थिया आहियूं। नई मस्जिद जेका बेतुनि ताईं त पे ॾिठीसीं, अल्लाह जे फज़ल सां छित बाए ख़त्मुल क़ुरान मुसलसल मौलाना अब्दुर्रहमान साहब जीअं ॿुधायो मस्जिद जे तारुफ़ में त हलंदो रहे थो। ऐं हिन दफ़े ख़तम में मस्जिद जे आबादी में संदसि मुआविन पढ़ाईंदड़ तरावी कारी यासीन साहब ऐं कारी इसाक जलाली साहब ऐं पाड़ेसरनि जिन जा शुक्रिया इन अदा कया। अल्लाह साईं उनखे जज़ाए ख़ैर ॾिए, उन्हनि जे ख़ैर खे क़बूल करे। सैयद सिराज अहमद शाह साहब ऐं ॿिया उन जा मुआविनी रुफ़क़ा इन क़ुरान वारनि जी ख़िदमत ते अजुर दुनिया में त अल्लाह ॾिए थो, उन ज़माने जेको अजुर मिलंदो उहो असांजो हिसाब खां मथे आहे, सोच खां मथे आहे। जो त क़ुरान वारनि जी जंहिं ख़िदमत कई इन सदके अल्लाह ताला उनजी बख़्शिश फरमाए थो। अल्लाह साईं जन शाह साहब जी ख़िदमत क़बूल कई। रब तबारक व ताला इनखे दुनिया आख़िरत जूं भलायूं नसीब फरमाए। मस्जिद जे मुआविनीन खे, मस्जिद आबाद कंदड़नि खे, हिन मस्जिद में निमाज़ पढ़ंदड़नि खे, हिन मस्जिद जे तामीरात में हिस्सो मिलाईंदड़नि खे अल्लाह तबारक व ताला इहा तौफ़ीक़ ॾिनी आहे जो इन में अची पंहिंजो ख़ैर मिलाए। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहु बैतन फिल जन्नत। जेको अल्लाह जे घर मस्जिद के तामीरात में हिस्सो वठे तो, अल्लाह से जो जन्नत में महल बनाए तो। दुनिया वाले महल जी का हैसियत काने का, जन्नत वारो महल वॾो क़ीमती आहे। हिकड़ी तामीरात इन में हिस्सो पंहिंजो मिलाइण, ॿी तामीरात आहे आबादी आहे निमाज़ पढ़ क़ुरान पढ़। ये ॿई मुराद है। इन्नमा यामुरु मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर। अल्लाह जे घर के उहे आबाद कंदा जेके ईमान आणनि था अल्लाह ते आख़िरत जे ॾींहं ते। आबादी मां मुराद ज़रूरत हुजे हिन में दर दरियूं कोन्हनि, असां पंहिंजो हिस्सो मिलायूं। हलाल रिज़्क़ मां जंहिंखां जेतिरो पुॼे ठहिराईंदो अल्लाह पंहिंजो घर पाण। न को मौलाना अब्दुर्रहमान जे वस में आहे, न को उन जे मुआविनीन ऐं महले वारनि जे वस में आहे। अल्लाह जा घर अल्लाह पाण ठहिराईंदो। ऐं इहे अहिड़ा ठहंदा जिनजो हिस्सो लॻो, उहे असां सभु ख़ुशनसीब आहियूं। जंहिंजो हिस्सो हिन में लॻी वञे इन खां वधीक ख़ुशनसीब आहे कान। ॾिसो असां दुनिया जे ख़र्चनि में केॾो वॾो ख़र्च कयूं था। नंढड़ो ॿार बि 50 खां घटि नथो वठे, ईद जी ख़र्ची 100 खां घटि नथो वठे, मथे ई वठंदो। ऐं पंहिंजे घरनि जा ख़र्च बि वॾा थियनि था। घर पुट आहे त लखनि में लॻियो थो वञे। अल्लाह जे घर में पंहिंजे हलाल रिज़्क़ मां जेके 10, 50, 100 जेको बि ॾिने इहो इंशाअल्लाह इन जो कमु ईंदो, अॻिते हली हिनखे अजुर मिलंदो। पोइ असां जेकॾहिं पंहिंजो हिस्सो हिन में मिलायो, जेको निमाज़ पढ़ंदो, क़ुरान पढ़ंदो, तिलावत कंदो, मासूम बचड़ा ज़िक्र अज़कार कंदा, क़ुरान पढ़ंदा, इन्हनि सभिनी में असांजे सवाब जो हिस्सो शामिल थींदो। तंहिंजे करे इहा असां पाण बि कोशिशि कयूं, ॿियनि दोस्तनि खे तरग़ीब ॾियूं। असांजो कमु आहे दावत ॾियणु, अॻिते अल्लाह जो घर पाण ठाहींदो। अदाल वल ख़ैर कफ़ाइली। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, नेकीअ जो ॾस ॾींदड़ जीअं कंदड़ आहे। असां हिक ॿिए खे तरग़ीब ॾियूं, पोइ दिलि में विझण वारी ज़ात अल्लाह जी आहे। रमज़ान में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदका ख़ैरात घणा कंदा, छो त रमज़ान में नेकियूं वधीक आहिनि। नफ़िल पढ़ो त फ़र्ज़ जो सवाब, फ़र्ज़ पढ़ो त 70 फ़र्ज़नि जो सवाब। तंहिंजे करे अहल ख़ैर हज़रात जेके ख़ैरात, ज़कात, सदक़ात रमज़ान में कंदा आहिनि। मस्जिद में ज़कात कोन लॻंदी, सदक़ात कोन लॻंदी, उन में ख़ैर लॻंदो। बाक़ी
ज़कात सदकात जेकर कारी साहब मिस्कीन आहे, हाफ़िज़ साहब पढ़ाईंदड़ आहे मिस्कीन आहे, उनखे ॾिबी। मदरसनि में ॾिबी जिन में तालिब इल्म पढ़नि था। असां घर जा 10 भाती नथा संभाले सघूं। 50 भाती त ठहियो, पर 10 भाती 2.5 लख पगार हूंदे उनखां नथा संभलजनि, लख पगार हूंदे नथा संभलजनि। मस्जिद में मदरसनि में 50, 100, 200, हज़ारे तालिब इल्म पढ़नि था। वॾनि कराची जे दायरनि में हज़ार खां मथे तालिब इल्म पढ़ंदड़ आहिनि। असांजे नवाबशाह में 50, 100 खां 2.5, 300 ताईं तालिब इल्म पढ़नि था। इन जो माहाना खाधो पीतो कपिड़ो लटो इलाज मुआलजो मुकम्मल मदरसे में ऐं का मुस्तक़िल बैंक बैलेंस आमदी न आहे। हिन महीने में ज़कात बि कढूं, ख़ैरात बि कढूं ऐं ख़ैर जे मद में मस्जिद सां ताउन बि कयूं। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान मुबारक में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो सखी असां मां को बि न थींदो। पूरी दुनिया जे इंसाननि मां तमाम अंबिया मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो सखी भलाई कंदड़ को न थींदो। पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान में सखावत भलाई अञा घणी कंदा, आख़िरी अशरे में अञा वधीक कंदा। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ते असां हलूं, उन जे नक्शे क़दम ते हलूं त जेतिरो अलाह ॾिनो ओतिरो कयूं। ऐं उहो अलाह वटि ज़रो हिकिड़ा कंहिंजे हलाल रिज़्क़ मां पंहिंजे हैसियत मुताबिक़ 10 रुपया रियाव ॾेखारी जे 1000 खां वधीक बहितर आहे। पाण बि ॾियूं, पंहिंजे बचड़नि खे बि सेखारियूं, तरग़ीब ॾियूं। बाबा ही 100 रुपया तूं ॾेई आ मस्जिद में, त जी हुन जे ज़हन में बि इहा ॻाल्हि पवे त मूंखे बि ॾियणो। पंहिंजी भेण खे पंहिंजे बचड़नि जी जेका ख़िदमत कयूं, पंहिंजे न्याणियुनि जी कयूं, न्याणियूं परिणिजी वियूं त पुटनि जे हथां ॾियारियूं, त जीअं हुनखे ख़बर पवे त बाबा जी अदी खे ॾींदा रहियो त मूंखे ईअं हमेशह हिनखे ॾियणो आहे। इहा नंढे हूंदे खां तरग़ीब आहे। मस्जिद में चंदो बचे जे हथां ॾियारे मोकिलियो, भेण खे ख़र्ची, फुफी खे ख़र्ची, मासीअ खे ख़र्ची, पुट जे हथां ॾियारियो, नंढे ॿार जे हथां ॾियारियो त हुनजे ज़हन में इहा ॻाल्हि वेह त मूंखे हिन जी ख़िदमत करणी आहे। तंहिंजे करे दोस्तो, रमज़ान में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधीक सखावत कंदा हुआ। रमज़ान में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधीक इबादत कंदा हुआ। अॻियनि 2 अशरनि खां आख़िरी अशरे में अञा वधीक कंदा हुआ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए आख़िरु इत्कुम मिनन नार, रमज़ान जो आख़िरी ॾहो जहन्नम खां छुटकारे जो, जहन्नम खां निजात जो ॾहो आहे। इन ॾहे में वधीक क़ुरान पाक जी तिलावत करणु घुरिजे। रमज़ान में करण वारा कम कहिड़ा आहिनि? हिकु त रोज़ा रखबा, ॿियो तरावियूं पढ़बियूं। ईअं न थिए जो अॼु ख़तमु थियो त वरी तरावियुनि जो मोह ई न, तरावियूं पढ़णियूं आहिनि। इहे सुन्नत आहिनि ऐं सुन्नत मुअक्कद आहिनि। तरावियूं पढ़बियूं, ईअं न त ख़तमु पूरो थियो त वरी तरावियूं बि माफ़ थियूं। तरावियूं इहे आख़िरी रमज़ान ताईं, जेसि ताईं चंड नथो ॾिसे तेसि ताईं तरावियूं पढ़बियूं। पर हाणे इहो त अॻ में ख़तम में अधु मुनो कलाक लॻे पियो, कलाक लॻे पियो, हाणे 20-25 मिंट लॻंदा। छो त हाणे हाफ़िज़ साहब जिते अधु सिपारो पढ़े पियो, सिपारो पढ़े पियो, 1.5 सिपारो पढ़े पियो, उन जी जाइ ते हिकिड़ी मी पढ़ंदो, हिकिड़ो रोगो पढ़ंदो। तंहिंजे करे इहे तरावियूं माफ़ न आहिनि। तरावियूं पढ़बियूं रखूं, रोज़ा रखूं, तरावियूं पढ़ूं, क़ुरान पाक जी तिलावत कयूं। कम अज़ कम हिकिड़ो ख़तम त पढ़ूं। 30 सिपारा आहिनि। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह, इमाम आज़म 63 ख़तम रमज़ान में कढंदा। ऐं इमाम अबू हनीफा लाइ मशहूर आहे 40 साल ताईं सोमणीअ जे वुज़ूअ सां फजर नमाज़ पढ़ंदा। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह 60 ख़तम रमज़ान कढंदा। रमज़ान 60 ख़तम। हज़रत कतादा रमज़ान जे 2 ॾहनि में हर 3 ॾींहं ख़तमो कढंदा, माना 10 सिपारा रोज़ाना। ऐं आख़िरी अशरे में, असां आख़िरी अशरे जी अॼु इब्तिदा आहे, आख़िरी अशरे में रोज़ाना ख़तम कढंदा। रोज़ाना माना सॼी राति जाॻंदा। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु सोमणी नमाज़ मस्जिद खां पोइ घर ईंदा, सॼी राति नफ़िल पढ़ंदा फजर ताईं। असां सॼी राति न पढ़ूं, भला तरावी खां पोइ बि अधु कलाक खनि इबादत करे सघिजे थी। सॼी राति नथी, सॼी राति मोबाइल ते, फेसबुक ते, सोशल मीडिया ते, इहा त तबाही आहे असांजी। रमज़ान में त खां परे रहो। शैतान त वियो वधिजी, पर उनजी जेका असां ज़िमेदारी असांजे नौजवान संभाली आहे, शायदि शैतान बि न भुली। सोशल मीडिया जो हिकिड़ा इस्तेमालु कनि था दीनी प्रोग्राम खे ॾिसणु ॿुधणु,
या उन लाइ महिनत कनि था, ॿिए कंहिं जे हिते वञनि ई नथा। उलमाए किराम जा जेके असांजा वॾा बुज़ुर्ग आहिनि, अकाबरीन जा बयान करनि पिया त उहे त बहितर आहिनि। हिकिड़ा वरी अब हाणे निमाज़ जो बयानु खोले वरी अॻिते बि हलियो वियो, पर कुझु चइजे त कुझु नेकी कई, कुझु ठीकु आहे भुलिजी बि पियो। जेके रुगो इन धंधे सां लॻल आहिनि, ख़ुशूसन हिन आख़िरी ॾहे में अॼु अहद कयूं त इन सोशल मीडिया वारे खां पासे रहंदासीं, कुझु त गुनाहनि खां बचायूं। ज़िंदगी ते त को भरोसो कोन्हे। ॿियो त असां पंहिंजे अंदर खे बि थोरो साफ़ कयूं, अख़लाक़ियात में असां किरियल आहियूं। हू जेका आयत पढ़ी, रब्बना इग़फिर लना व लिइख़्वानिना allज़ीना सबक़ूना बिल ईमान, ए असांजा रब असांखे बख़्श जी दुआ घुरो, असांखे बख़्श, असांजे भाइरनि खे बख़्श जेके असां खां अॻे गुज़री विया, सहाबा किराम, अहल बैत इज़ाम, असांजा मिट माइट पड़ोसी जेके विया गुज़ारे, उन जे लाइ बख़्श जी दुआ घुरो। वला तजल फी क़ुलूबिना ग़िल्ल, असांजे दिल में हसद साड़ कीनो कढी छॾ। एॾो इहो ख़तरनाक मर्ज़ आहे जो इंसान जूं नेकियूं कयूं कमायूं सभु तबाह। हिकिड़ो आहे हसद, ॿियो आहे ग़िबतो, ॿई अरबी लफ़्ज़। हसद खे सिंधी में चइबो आहे साड़। साड़ जो मतिलबु छा आहे त हिन खे वटि मोटर साइकिल आहे, मौलाना सईद साहब वटि मोटर साइकिल आहे, इन खां मोटर साइकिलां खसां, मूंखे मिले चाहे न मिले। अलाह जे कारी साहब खे, साईं शाहिद मौलाना शाहिद मोरजो खे कार ॾे। हाणे हसद छा आहे, साईं शाहिद खां कार खसियां, पुरायां, मूंखे मिले चाहे न मिले, साईं खां खसे, इहो मनव आहे, इनखे चइबो आहे साड़। ग़िबतो चइबो आहे रश करी सघे, मौलाना शाहिद खे अलाह कार ॾिनी आहे, भली ॾिएसि, रब मूंखे बि ॾिए, इहो जाइज़। साईं शाह साहब खे अलाह सुठो घर ॾिनो आहे, अलाह अञा ॿियो बि ॾिएसि, अहिड़ो अलाह मूंखे बि ॾिए। माना अॻे जी नेमत जे ज़वाल जी नियत न हुजे, इनखे भली हुजे, इनखे हिकिड़े दुकान मां ॿ दुकान थियनि, अलाह मूंखे बि ॾिए, इहो रश कई रीस जाइज़ आहे, हसद न आहे जाइज़। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल हसद याकुलुल हसनात कमा याकुलुल नारुल हतब, साड़ नेकियुनि खे ईअं खाई साड़े तबाह करे थो छॾे जीअं सुकल काठियुनि खे बाह साड़े ख़तमु करे। काठियूं घुड़ग सुकल हुजनि, बाह जो ॾींहुं ख़तमु थी वियो। ऐं साड़ जो पर हींअर केॾो आहे, जेकॾहिं हिन रमज़ान में बि असां मां साड़ न वियो त पुछा। हाणे साड़ ख़तमु कीअं थिए? माण्हू साड़ हिन जी शोहरत खां, साईं जी शोहरत वधी थी वञे, इहो मूंखां वधी छो वियो? ही जेको आहे नौजवान, हिन ॾे माण्हुनि जो रुजू छो आहे? ऐं पुराणो भोतार रईस मुजेरी आहियां, कॉलोनी में मां रहंदड़, हाणे हिन भाउ खे हर को पियो सुञाणे, इहो आहे साड़। पोइ इनखे ख़तमु कीअं थींदो? इन लाइ दुआ घुर, अलाह से हिन जूं नरक वधा, हिन जा दर्जात बुलंद कर। जॾहिं बार बार उन लाइ असां दुआ घुरंदा रहंदासीं, न असां साड़ ख़तमु थींदी। जंहिंखां बि तबियत ते साड़ थिए, कंहिंजी भली गाॾी ॾिसण ते साड़ थिए त वॾी गाॾी ते चढ़ियो थो अचे, हाणे साड़ करणो त कोन्हे कोन, इस्लाम में नाजाइज़ आहे, मनो आहे। असांजूं कयूं कमायूं सभु तबाह हिन साड़ जे करे। पोइ इन लाइ दुआ घुर, रब्बना इग़फिर लना व लिइख़्वानिना, अलाह से असांखे बख़्श, असांजे भाउ खे बख़्श। जंहिंसां कावड़ अचे थी उन लाइ पिया दुआ घुर, पोइ अंदर मां इहो कीनो ख़तमु थींदो। अंदर साफ़ न थियो त इबादत कंहिं बि कम जी कान्हे। तंहिंजे करे अॼु अहद करे उथूं, अॼु भलाई रात आहे, शेर ख़ुदा सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी शहादत वारी रात आहे। हज़रत साईं अली साईं खे शहीद कीअं कयो, इन जो थोरो आउं तव्हांखे पस मंज़र ॿुधायां। मौलाना अब्दुर्रहमान साहब तव्हांखे ॾसियो, ख़ारिजी जेके साहबा किराम जे मुखालिफ़ आहे, उन्हनि हिकिड़ो पाण में मीटिंग कई त उन वक़्तु सैयदना अली मुर्तज़ा शेर ख़ुदा, हज़रत सैयदना अमीर मुआविया, हज़रत सैयदना अमर बिन आस, ये टे सहाबी जिन दीन इस्लाम जी ख़िदमत जेका कई ऐं इस्लाम खे फैलायो, जिन जी फज़ीलत बयान कजे त कोई वक़्तु ऐं राति नाकाफ़ी आहे, जी इन्हनि खे असां माज़ अल्लाह क़त्ल करे अवाम तां बोझ हल्को कयूं। उन्हनि जो हिकिड़ो ज़हन ठही पियो, मीटिंग कयूं, मशवरो थियो। हाणे हिकिड़े ख़ारिजी अवा हज़रत अमर बिन आस खे केरु क़त्ल कंदो, चए मां कंदो। हज़रत अबी मुआविया लाइ हिकिड़ो तयारु थी बीठो। हज़रत अली साईं जो नालो आयो त पोइ त हुन वीचार में सहप कान्हे, जो त हज़रत अली साईं जो लक़ब आहे हैदर,
शुजाअत ऐं बहादुरी में हज़रत अली साईं जे मुक़ाबले में केरु न हो। हाणे हिते केरु दिलि जले? अब्दुर्रहमान इब्न मुलजिम मलाउन उन चवाऊं इहो कमु कंदो। उन्हनि मशवरो कयो, टिनी सॼे मजमे में ख़ारिज गॾु मशवरो कयो त हाणे हिकिड़े ई वक़्तु वार कबो फजर जी नमाज़ ते। ऐं उनखे इहा बि ख़बर हुई त इहे उल अज़म पैगम्बर जा जेको आहे उल अज़म सहाबी पैगम्बर जा प्यारा नमाज़ुनि जा पाबंद आहिनि, दीन इस्लाम तां पोइते हटंदा न आहिनि। हिकिड़े ई वक़्तु 17 रमज़ान या 18 रमज़ान फजर जी नमाज़ ते कारवाई कबी। इन नियत सां इब्न मुलजिम कूफे में अची पहुतो। कुझु ॾींहुं रहण लॻो, तलवारुनि जो ठाहे बि पियो, खपाए बि पियो। हज़रत अली साईं फ़हम फ़िरासत में आला, सम्झ में आला। हज़रत अली साईं इन मां शक पइजी वियुसि त हीउ जंहिं इरादे सां आयो आहे हिन जी नियत ख़राबु आहे। सोणे अली ख़वास जी मजलिस में इहो इज़हार शक जो कयो त हिन जो इरादो मूंखे ख़राबु थो लॻे, हीउ मुंहिंजे क़त्ल जे इरादे सां आयो आहे। छो त सोणे अली खे पंहिंजे सहुरे पंहिंजे सोट महबूब पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त अली तोखे बाग़ी ख़ारिजी क़त्ल कंदा ऐं तुंहिंजी ॾाढी रत सां रंगीन थींदी। पोइ सदाईं दुआ घुरंदो, रोईंदो वेठो, अल्लाह कॾहिं थी ज़ियारत थिए मदीने वारे वीर जी। शहादत अज़ीम मर्तबो आहे, उनखे पसंदि हो। असांखे दुनिया सां मोहबत अची लॻी आहे, तंहिंजे करे परवाह ई कान्हे। हज़रत अली साईं जी इहा जो ॻाल्हि कयूं त पोइ साहब उथी बीठा। सैयदना हसन ऐं हुसैन उथी बीठा, चवनि हींअर कमु तमामु था कयूं। हज़रत अली साईं तारीख़ी जुमिलो फरमायो त अञा त हुन मूंखे क़त्ल न कयो, अॻु में तव्हां कीअं कंदा? जेसिताईं इहो वाक़ियो थियो कोन्हे अॻे करणु जाइज़ ई कोन्हे चयो। हाणे हज़रत अली साईं जी चौकीदारी पहरेदारी शुरू कई, घर मस्जिद सभु शुरू। हज़रत अली साईं फरमायो कंहिंखां था पहिरो ॾियो, आसमान वारे खां या ज़मीन वारे खां? आसमान वारे केरु पुॼंदो? ज़मीन वारे खां, ज़मीन वारनि खां ॾियूं था। ज़मीन वारा कुझु नथा करे सघनि जॾहिं मथां खां मंज़ूर न हुजे। उनखे त पक कई न त मूंखे शहादत मिलणी आहे। चई बाबा तव्हां छा कंदा? अलाह जे हथ में, पहिरों पाण हटाए छॾियो। पर सैयदना हज़रत हसन रज़ियल्लाहु अन्हु पुट त पुट आहे, उहो सदाईं कोशिशि कंदो फजर नमाज़ ते सोणो अली सभिनी खां अॻे वेंदो। वक़्त जो हुकुमरान, कूफे जी वाग संभालींदड़, पर फजर ते सभिनी खां अॻे वञे पियो। असांखे रुगो कानूनी मुसी जो चङो मुड़ुस कयो त बि शल नमाज़ टाइम सां जमात ते पुॼे। हज़रत हसन साईं हज़रत अली साईं सां गॾु ई गॾु नमाज़ ते वञे, पर जंहिं वाक़ियो थियणो हूंदो आहे त दिलि थी वेंदी आहे। हिकिड़े दफ़े हज़रत अली साईं निकिरी विया, हज़रत हसन साईं खे थोरी देरि थी, निकिता त सही पर थोरी देरि थी। पाण अॻे ई मस्जिद कूफे जी जाम मस्जिद में पहुता, नमाज़ जोटियो। इब्न मुलजिम त अॻे ई पहुतो लो, उन तलवार सां वार कयो, पुठियां वार कई, अॻियां अचण ते दिलि न पई चएसि। शींहं जे आॾो बीहण लाइ दिलि खपंदी। पुठियां जो वार कई, तलवार या हेठि अची यको रत जा फुआरा लॻा। ऐं उहा तलवार हाणे 18 रमज़ान ही 14 खां पोइ चंड में चमक हूंदी आहे, तलवार मथे ईअं लोॾींदो पियो अचे त रत सां हज़रत हसन साईं जो आयो त ॾिठई हिनखे। हाणे इहा ख़बर त हुनखे कुझु बि न हुई। पोइ चादर जो हुअसि, जंगी महारत जीअं सोणे अली साईं खे त सैयदना हसन ऐं हुसैन खे बि हुई। जंगी ट्रेनिंग अॼु बि असांखे हुजे, जिहाद जी ट्रेनिंग अॼु बि हुजे। जेको हैदरी हुसैनी आहे उहो हमेशह तयारु रहंदो, बाक़ी जे न आहे त कुटी वारा मजनू घर जाए ते। उहा चादर पंहिंजी उन जंगी तरतीब सां ट्रेनिंग सां लुॾाए इनखे पकड़ी काबू करे हथ ॿधी वण सां ॿधई। चइण मूंखे ख़बर कान्हे त छा थियो आहे, रुॻो मस्जिद मां थी अचां। केॾी फ़िरासत आहे सोणे हसन साईं खे, जे ख़बर न आहे त हीअ तलवार छा सां रंगीन आहे, कहिड़े रत सां आहे, पर आउं मस्जिद मां थी अचां। मस्जिद में थियूं त सैयदना अली रज़ियल्लाहु ताला अन्हु ते वाक़ियो थियलो। पाण पुछूं त केरु आहे मुंहिंजे क़त्ल में मुलविस? जे इब्न मुलजिम ख़ारिजी आहे। पाण कयूं फुज़्तु रब्बिल काबा, रब काबा जो कसम कामयाब थी वियुसि। अॼु आउं पर वरी वसीयत कई पंहिंजे बचनि खे, जे आउं ज़िंदा रहियुसि त मुंहिंजी मर्ज़ी आहे, माफ़ी ॾियां कंहिं पलांदो वठां, तव्हांखे इख़्तियार न आहे। पर जे मां हिन वार सां शहीद थी थो वञा त पोइ क़त्ल कजो, वधीक न, सिसकाए ईज़ाए ॾियण जी वधीक सज़ा ई तव्हांखे इख़्तियार कान्हे का, बसि नॉर्मल थी वञे। ऐं हज़रत अली मुर्तज़ा 21 जी राति जाम शहादत माणी। जीअं सैयदना उस्मान ते हज़रत उमर साईं ते निमाज़ पढ़ंदे वार थियो, ईअं ई हज़रत अली साईं ते नमाज़ पढ़ंदे वार थियो।
सैयदना जी उमर फारूक कुछ ॾींहं खां पोइ वफ़ात कई, ही बि कुछ ॾींहं टाइम खां पोइ वफ़ात कई। असां लाइ त ॿई अखियुनि जा नूर आहिनि। उमर साईं बि असांजे अखियुनि जो नूर, सुहिणो अली बि असांजे अखियुनि जो नूर। हिकिड़ो नबीअ जो न्याणो, ॿियो नबीअ जो सहुरो, हुज़ूर जा न्याणा बि असांजे अखियुनि जा नूर त मदीने वारे मीर जा सहुरा बि असांजे अखियुनि जा नूर। ऐं सैयदना अली मुर्तज़ा जी जाम शहादत पीतो उन महिल उहो इब्ने मुल्ज़िम एॾो निभागो चई त हिन तलवार सां मूं कसम खयो त बदबख्त मरंदो, उते बि उनखे परवाह न हुई। हज़रत हसन साईं जॾहिं हुते हज़रत अली साईं वफ़ात शहादत माणी, इन ई तलवार सां मारी कि तुंहिंजो कसम सचो थियो, बदबख्त तूं ई हिन तलवार सां जहन्नमी थी। तंहिंजे करे हज़रत अली साईं जूं फ़ज़ीलतूं ॿुधाइजनि त उनजी का बयान जी हिम्मत न आहे। हज़रत अली साईं हुज़ूर जो न्याणो, जंहिंजे इब्ने मुल्ज़िम जो हिकिड़ो पुटु इन में हो, ॿियो इब्ने मुल्ज़िम जो पुटु ख़ालिद जेको सुहिणे उस्मान जे कातिलनि में शामिल हो, जेके सहाबा खे न छॾीन, अहल बैत खे न छॾीन। अहल बैत बि असांजे अखियुनि जा नूर, सहाबा बि असांजे अखियुनि जा नूर। असां सभिनी जे मोहबत जा क़ाइल आहियूं, फितने जा क़ाइल आहियूं। 21 रमज़ान अॼु हुन जी शहादत जी रात, ॿियो 21 रमज़ान लैलतुल क़द्र जी रात। 21 जे रात में रसूलुल्लाह फरमायो त शब क़द्र खे ॻोल्हियो, इबादत कयूं। हाणे एतिरी बि न थिए जो वरी सुबुह जो निमाज़ भली वञे, इबादत बि कभी मुख़्तसर जो पुॼी सघे। हिन रमज़ान में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वह शहरु सब्र, रमज़ान जो महीनो सब्र जो महीनो आहे, बर्दाश्त जो महीनो आहे, तहमुल जो महीनो। हाणे सां सभु वञे थी, हर कोई बसि एॾी स्पीड में आहे, थोरी घणी ॻाल्हि ताईं बसि चिड़ियो वठे। बर्दाश्त जो महीनो आहे, सब्र जो महीनो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सवाबु सब्र अल जन्नत, सब्र जो बदिलो जन्नत आहे, सब्र जो बदिलो जन्नत आहे। सब्र बर्दाश्त ऐं सब पलांद वठण का मुड़सी न आहे। हिन धक कयो, हू बि धक कयो, मां पंहिंजी हैसियत ॾेखारे छॾियो। हिकिड़े खे हिकिड़ो धक कयूं, हुन ॿ धक कयूं, हुन पंहिंजी औकात ॾेखारे छॾी। बर्दाश्त करणु बहादुरी आहे। इहो न त तूं बुढ़स माण्हू, तूं दिलेर कंधार, तोखे धक हणी हो। असांजे मदीने वारे मीर त बर्दाश्त सेखारी आहे। हिकिड़ो यहूदी आलिम हो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कर्ज़ ॾिनई, वक़्तु मुक़ररु थियो, वक़्त खां अॻे आयो। असांजे अरबी जे किताब नफ़रतुल रब मौलाना एज़ाज़ अली देवबंदी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे, वक़्त खां अॻे आयो ऐं कर्ज़ घुरण आयो। कर्ज़ बि कीअं घुरे? हुज़ूर पंहिंजे सहाबा जे अहल बैत जे मजमे में वेठा, पहिराण मां छिके या बनी अब्दुल मुतलिब, ज़बू मतलब अब्दुल मुतलिब जे खानदान वारा, तव्हां त वॾा टाल मटोल वारा आहियो, वॾनि जे खानदान खे पिणणु ॾुखियो आहे। अगरि तूं उमर साईं जलाली माण्हू, तलवार सिधी कजे, तूं थींदो कयां। असांजे पीर मुर्शिद खे, तव्हां असांजे पीर खे को अची छिके, घटि वधि ॻाल्हाए, वरी वॾनि जा खानदान वेठो कढेसि, त कावड़ त ईंदी न। हुज़ूर फरमायोसि उमर ईअं तो मां इहा हिन खे चई आबा कर्ज़ घुर त फज़ीलत सां, तुंहिंजो कर्ज़ आहे, तुंहिंजो हक़ आहे, घुर त फज़ीलत सां। मूंखे ई चई आहे सुहिणा साईं, तव्हां कंहिंजो हिसो आहे त ॾेई छॾियो। हुनखे ज़रूरत कहिड़ी पई जो अची पहिराण खां छिकी, एॾी बेकरामी कई। हाणे वञ, हिन जो कर्ज़ जे 500 दिरहम आहे, हिनखे 1000 दिरहम ॿीणो करे ॾे। उनखे कर्ज़ ॾिनो। जी असांजे यहूदी जे किताब तौरात में लिखियल आहे त आख़िरी नबी सब्र ऐं तहमुल वारो हूंदो। मूं चयो त इहा निशानी ॾिसां, वाकई तव्हां में बर्दाश्त आहे। तय थियल वक़्त खां अॻे अची थो कर्ज़ घुरे, बेकरामी बद अख़लाक़ी सां थो घुरे, मजमे जे आॾो बेकरामी थो करे। अब पंहिंजे धक ऐं को मसालो कोन्हे, कंहिं ॾिठो कंहिं न ॾिठो, संगत जे आॾो बेकरामी आहे, ॾुखी लॻंदी आहे। इहा इंसान खां बर्दाश्त ॾुखी थींदी आहे। सब्र ऐं तहमुल वारा मदीने वारा मीर आहे, उन वल इस्लाम आहे। तंहिंजे करे को जेकॾहिं बेकरामी करे थो त असां उनखे अलाह जी रज़ा ख़ातिर माफ़ करे सघूं। सुहिणे अली खे साईं नसीहत कई न, रोज़ानी 3 कम करे सुन, माण्हुनि खे सुलह कराए सुन, ॿिनि झगड़ालियुनि खे सुलह कराए सुन, क़ुरान पाक जो ख़तम करे सुन, सभिनी खे माफ़ करे बि सुन। हाणे ख़तम राति जो कीअं थींदो? रोज़ानो 3 दफ़ा कुलो ला पढ़ो, ख़तम जो सवाब आसान आहे। तंहिंजे करे बर्दाश्त सिखूं। हिन रमज़ान जे महीने में पंहिंजे वॾनि सां हुस्न अख़लाक़ सां पेश अचूं। हुज़ूर फरमायो त रमज़ान जे महीने में हुज़ूर 3 शख़्सनि खे पिटियो आहे।
हुजूर हिकिड़े दफ़े मेराज ते ॾाके ते चढ़िया जुमे जे ॾींहुं आमीन चयो, ॿिए ॾाके ते चढ़िया आमीन चयो, टे ॾाके ते चढ़िया आमीन चयो। साहब अर्ज़ कई अॼु त अजीब मामूल हो। पाण फरमाए जिब्राइल अमीन आयो, चई बदबख्त आहे उहो शख़्स, चढ़ियल ई लानती आहे उहो शख़्स, रमज़ान जो महीनो अचे इबादतूं करे रोज़ा रखी पंहिंजे रब खां बख़्शिश लाइ पाण खे न मूं आमीन चयो। माना जेको रोज़ा नथो रखे हुजूर जे ज़बान सां पिया। हुजूर फरमाए मूं ख़्वाब ॾिठो महशर जो मैदान आहे, हिकिड़े माण्हूअ खे फ़रिश्ता धक पिया हणनि, भॼंदो आयो साईं जन। अला केर जो कंहिं ॿार खे कुटे, को शरीफ़ माण्हू हुजे त उनजे पुठियां भॼंदो। बाबो जो कावड़जी आयो छोकिरे ते ॾिठई त हाणे बाबो कुटींदो, वञी माउ जो पासो वठंदो, ॾाॾी जो पासो वठंदो, भेण वॾी जो पासो वठंदो, इतां पादरनि खां बचंदो, ॿिए बचाव ई न आहे, उनखे बचाव थींदो आहे। हुजूर जे अची वेझो पहुतो। हुजूर फरमाया छो था मारियो? चई रोज़ा न पियो रखे। ऐं हुजूर जे दिलि में चए पई त हिन जी सिफारिश कयां, हिन जो फ़िरियादी रमज़ान। पाण फरमाए जंहिंजो फ़िरियादी कंप्लेनर रमज़ान आहे, उन खां मां मोहम्मद बेज़ार आहियां। रोज़नि बेरोज़ायत खां मदीने वारो मीर बेज़ार, पोइ बचो छा? पोइ कुझु बचो? तंहिंजे करे जेके गुज़री विया रहिजी विया उहा त वई शइ, उहे कज़ा करणा आहिनि, माफ़ कोन्हनि करणा। अॼु खां हितां अहद ऐं अज़म करे उथूं त असां इंशाअल्लाह बक़या जेके ॾींहं सभई रोज़ा रखंदासीं। रमज़ान जो रोज़ो हिकिड़ो छॾणु, ॼाणी वाणी बिना उज़ुर जे 11 महीना रोज़ा रखे उठ ख़ैरात करे हिन रोज़े जी फज़ीलत खे न पुॼी सघंदो। एॾो वॾो बरकत वारो रोज़ो। बाक़ी हाणे बीमार आहे, सफ़र ते वञे थो, हुनजी इजाज़त आहे। बीमारी कान्हेसि, सफ़र ते इरादो कोन्हेसि, सफ़र ते न आहे, मुसाफ़िरी में न आहे, त पोइ इहो रोज़ो छॾे थो, ॼण एॾी वॾी फज़ीलत खां महरूम थी। तंहिंजे करे अहद ऐं इक़रार कयूं त हाणे हिन 9 ॾींहंनि में इंशाअल्लाह जीअं साहबा किराम औलिया इज़ाम क़ुरान पढ़ंदे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी, रोज़ा रखंदे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। सुहिणे हींअर त थधि आहे, गर्मी आहे कान। हज़रत अली साईं जी चाह थी त रमज़ान में गर्मी सख़्त हुजे, मां पंहिंजे अलाह जे वेठो थिए। हाणे जे रोज़ा न रखूं त सुहिणे अलीअ जे फरमान खां पोइते थियासीं। रोज़ो न रखंदड़ न हैदरी आहे, न हुसैनी आहे, न मोहम्मदी आहे, न कादरी आहे, न कलंदरी आहे। इहो जेको ठग जुगाड़ी जेको रोज़ा न रखे, इनखे चइबो त इहो कंहिं बि तबिके फ़िक्र सां न आहे, कमु पुॼे कोन। तंहिंजे करे असां कंहिंसां मुक़ाबिलो न कंदासीं, कंहिंखे घटो न ॻाल्हाईंदासीं। पाण ॼाणे पंहिंजो कमु ॼाणे, असांखे पंहिंजी पुछा थींदी। पंहिंजी इबादत ऐं रियाज़त में हुजूं, पंहिंजनि बचड़नि खे बि मस्जिद वठी अचूं, पाबंदी सां अचूं। हिन प्रोग्राम जी नंढा वेठा आहिनि, निमाज़ ते वठी वञूं, ऐं निमाज़ ते जे ॿार गोड़ बि कनि त पोइ उन्हनि ते घटि वधि उन्हनि खे न ॻाल्हाइजे। इमाम साहब किथे किथे चिड़ी पवंदा आहिनि। ऐं ॿारनि खे पोइते बि सफ़ुनि खां न कढिजे। ॿार पंहिंजे वॾे सां गॾु हूंदो, मश्किरी न कंदो, पुठियां सभु गॾु हूंदा, गोड़ कंदा। तव्हांखे अलाह तौफ़ीक़ ॾींदो, मके मदीने जी ज़ियारत कंदा, हज ऐं उमरो कंदा, उते जेकॾहिं काबतुल्लाह में वेंदा त ॿार ईअं था गोड़ कनि, केर बि नथो झले। असां वटि अलाए कहिड़ो ट्रेड आहे, जे कंहिंसां गॾु पुटु पोटो भाइटियो गॾिजी आयो त हाणे छोकिरे जे थोरो गोड़ कयो, जमायती अहिड़ी रड़ कंदा जो हुन वीचारे जो साह ई वेंदो हलियो त अलाए केॾी ग़लती कयो। इहो नंढड़ो अॻियां गुज़री वञे, लंघी वञे, तव्हांजी निमाज़ कान भॼंदी। इन ॿार जी तरबियत थींदी त मूंखे मस्जिद में अचिणो आहे। ॿार जे रोज़े ते सुबुह जो उथनि त हुनखे सेरी करायो। हिकिड़ो मशहूरु ॻाल्हि आहे, अवा ॿार जे रोज़ो टोड़ियो त माउ पीउ खे ॾोह कोन थींदो। रोज़ो फ़र्ज़ ई कोन्हे त ॾोह किथां थींदो? अञा रोज़ो सुबुह जो उथियो, रखियईं, मंझंदि ताईं हलाई, हिनखे तरबियत मिली त मूंखे रोज़ो रखिणो आहे। मस्जिद निमाज़ ते आयो, अॼु ईअं ई बेख़बरी में पढ़े थो, अॻियां गोड़ करे त बि बर्दाश्त कजे। मस्जिद मके मदीने में तव्हां वेंदव, अलाह तव्हांखे घुराईंदो। 2015 में वियुसि मस्जिद नबवी में, ॿार घुमनि फिरनि पिया, केर बि हुनखे न पियो चए। काबतुल्लाह में तव्हां मक्की साहब, मुफ्ती मक्की साहब चए नंढा छो नथा वठी अचो, भली गोड़ कर, केर बि हुनखे न पियो चए। इन्हनि जी हिकिड़ी तरबियत ऐं तयारी थींदी। तंहिंजे करे इन क़िस्म जी ॿार नंढनि खे पाण सां गॾु वक़्तु ॾियूं। असां न घुमाईंदासीं त ॿियनि सां घुमंदा, घटी में रोल थी पवंदा। पोइ दाह कबी मां छोकिरो मुंहिंजो चयो कोन थो वठे। असां वॾनि सां गॾु ॿार हूंदा, पीउ माउ सां, मामे सां, चाचे सां, भाउ सां गॾु हूंदा त सिखंदा, अदब सिखंदा, खाइण पीअण सिखंदा, निमाज़ सिखंदा। तंहिंजे करे हिन रमज़ान में इहे अमाल कयूं, निमाज़ ते पाण बचूं ऐं बक़या ॾींहंनि जे क़द्र जी अलाह से असांखे तौफ़ीक़ ॾिए। हाफ़िज़ साहब जी मुआवनत ख़िदमत कजे, जिन तरावियूं पढ़ायूं मुक़ररु करणु त कोन्हे सही,
पर हाफ़िज़ साहब जी ख़िदमत कजे पंहिंजे तरफ़ां जी पुट खे न ईद ते 500 ॾींदा आहियूं असांजे सभई गॾिजी 500 ॾींदासीं हिन जी बि ईद ठही वेंदी प्राइवेट कारखाने में जे कमु कंदा उनखे 6 महीने कंपनी बोनस ॾींदी आहे कारखाने वारा उनखे बोनस ॾींदा आहिनि असां पंहिंजे ख़ैरात मां सदकात मां इन्हनि जी मदद कयूं ऐं पोइ छा थींदो असांजे इन्हनि जे क़ुरान तिलावत ज़िक्र अज़कार पढ़ाई में असांजो हिसो थी पवंदो सवाब जी ज़रूरत आहे नेकियूं एॾियूं नथियूं पूरी सघनि गुनाहनि में गर्क लॻा पिया आहियूं कुझु ख़ैर करे वञूं त जीअं अलाह जे वेझो थी पऊं इन्हनि जी दुआउनि में मुस्तहिक थियो ख़ैरात हिन महीने में जाम कजे जेतिरो अलाह पुॼे असांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं अवांजो घणो वक़्तु वठी वरी सुबुह जो निमाज़ सेरी थो थियूं भाई दुआ अल्लाह ताला असां खां जेके मूं लफ़्ज़ चया असां सभिनी खे हिन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए हिन नई मस्जिद में असां सभिनी जे हिसे ख़ैर मिलाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए हिन महले खे आबाद फ़रमाए वाख़िर दावाना